जमीयत उलमा इस्लाम जे किरदार खां अवां के सबक हासिल करण खपंदो हो, लेकिन अवां वायदो करे वादा खिलाफी कई, अवां मुआहदो करे धोखो कयो। अवां जमीयत उलमा इस्लाम खां 26 आईनी तरमीम ते मदारिस रजिस्ट्रेशन बिल मंजूर करने के शर्त ते वोट वरतो, अज अवां वादा खिलाफी करे रहा हो, अज अवां धोखो करे रहा हो। असां के पहिरियों ही खबर आ त तवां अज़ली ऐं अबदी कूड़ा हो, तव्हांजी सियासत भी कूड़ते, तव्हांजी हुकूमत भी कूड़ते, अवां जो बुनियाद भी कूड़ते। लेकिन कल ताईं जमीयत उलमा इस्लाम के अवां अपोजिशन में विहारे जण त पीटीआई जे सियासत जो या पीटीआई जे इत्तेहाद जो मुहताज करने की कोशिश कई। अरे बेवकूफो, अहमको, तवां मदरसन जे रजिस्ट्रेशन जे बिल ते दस्तखत न करे मुझी जमात ऐं मुझे कायद हजरत मौलाना फजलुर रहमान के हिकड़ो मौजू ॾेई छॾियो आ। हिन वक्त जमीयत उलमा इस्लाम वटि इहो एडो वडो मौजू मौजूद है जो हाणे असां के न के अपोजिशन जे जमात जी न के हुकूमत जी जमात जी जरूरत है। 8 वोटन ते तवां के चन्ना चलाया हासे इंशाअल्लाह मदरसन जे रजिस्ट्रेशन बिल ते तहां जे इक़्तिदार जो जनाजो डी चौक इस्लामाबाद ते मुझो कायद मौलाना फजलुर रहमान जरूर पढ़ंदो। इन धोखे वारे बिल के जरिए तहां जे इक़्तिदार जो जनाजो निकरंदो। हाणे जेसी ताईं असां तहां जे इक़्तिदार जो खात्मो नथा कयूं तेसी ताईं इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम सुख जो साह न खणंदी। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, उलमाए हक, उलमाए जमीयत, कायदे सिद्क़ कदम बढ़ाओ। मदरसन के सियासत खां परे कयो। मदरसन जो सियासत सां कहिड़ो कम? चंद अस्करी मौलवी में मैदान ते निकता है, ड्रेस पर आयो तो शायद उन्हनि जा हम शक्ल लगन। अस्करी मौलवी प्रेस कॉन्फ्रेंस 18,000 मदारिस। मैं हैरान हाँ, मां खुद विफाकुल मदारिस जो हितां जो इलाकाई नाजिम हाँ, डिवीजन लाड़काणो है, डिवीजन सखर जी विफाकुल मदारिस अरबिया पाकिस्तान की जिम्मेदारी मूं वटा। मुखे तो तांजे 18,000 मदरसन मां 18 मदरसा भी मुझे इन्हनि बिनी डिवीजन मां नजर कान था अचन। शर्म मगर तुमको नहीं आती। पांचो पाण के मौलवी था सड़ायो, पांचो पाण के आलिम था सड़ायो। मां तव्हां खां ॿियो सवाल नथो कयां, ही सवाल करण जरूरी थो समझा तो तू इधर उधर की न बात कर, ये बता के काफिला क्यों लुटा। मुझे रहजनों से गिला नहीं, तेरी रहबरी का सवाल है। चवंता सही मदरसन के सियासत का परे करणो आ। मदरसन जो सियासत सां कहिड़ो कम? इन्हनि बेवकूफन के छा चवां, इन्हनि नाअहलन के, इन्हनि अस्करी मौलविन के केर समझाए तो जमीयत उलमा इस्लाम के सियासत जो महवर मरकजी मदरसा इन मां सियासत इक़्तिदार इख्तियार चलाए कौन पियो कयो, कौमी असेंबली सेनेट चलाए नथो कयो, वजीर आला वजीर आज़म चलाए नथो कयो। रब्बे मोहम्मद जो कसम मुझो मौलवी जमीयत उलमा इस्लाम ऐं कायद जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान जेकॾहिं सियासत करे रहियो आहे त इन ई ॾींहं जे लाइ अॼोकई ॾींहं जे लाइ मस्जिद ऐं मदरसन जे तहफ़ुज़ जे लाइ सियासत करे रहियो आहे। जंहिं मौलवी जी सियासत खां परे कयो वियो, जंहिं मदरसे के सियासत खां परे कयो वियो, जंहिं तालिब के सियासत खां परे कयो वियो, उन ॾींहुं अमेरिका डायरेक्टली मुंहिंजे मदरसे ते गासिब थींदो, काबिज़ थींदो, तुंहिंजो ख़्वाब शर्मिंदे ताबीर न थींदो। सियासत भी कंदो रहंदुसि, मदरसे जी चौकीदारी भी कंदो रहंदुसि, छो त मुंहिंजे सियासत जो मक़सद इक़्तिदार न है, मुंहिंजे सियासत जो मक़सद बूट पालिश करना है। रब्बे मोहम्मद जो कसम मां सियासत कई मस्जिद मदरसे जी चौकीदारी है तहफ़्फ़ुज़ चलाए। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम,
मदरसन जो सियासत सां वास्तो कोन्हे ऐं सियासतदाननि जो मदरसे सां वास्तो कोन्हे। तव्हां ताज़ा बयान ॿुधा हूंदव, कुछ सनड़ा सनड़ा मौलवी भी प्रेस कॉन्फ्रेंस कनि था। हाँ सही, हाँ मतो आहीं मछ अलाए कीअं आयो शुरू थूना पियो, हाँ थुल्लो तो थूना हणे, थुल्लो तो थूना हणे अरिड़हनि मदरसनि खे वठी करे। हुनजी औकात इहा आहे त मौलाना फज़लुर रहमान उनखे पंहिंजे भिक सां विहारण जे लाइ तयारु कोन्हे। तुंहिंजी औकात, तुंहिंजी हैसियत थुला मुंहिंजे क़यादत जे भिक सां विहण जी बि कान्हे। चवनि था साईं त मदरसनि जो सियासत सां वास्तो कोन्हे ऐं सियासतदाननि जो मदरसे सां वास्तो कोन्हे। मूं पहिरें बयान में चयुमि त असां सियासत कयूं ई छाजे लाइ था? ॻाल्हायो न, जेका थकिया न आहियो उहे ॻाल्हायो। सियासत छो था कयूं? तव्हां जमीयत में छो आयो? ॻाल्हायो छो आयो? सियासत था कयूं मदरसनि जे लाइ, सियासत था कयूं मस्जिदनि जे लाइ, सियासत था कयूं दीन जे लाइ, सियासत था कयूं इस्लाम जे लाइ, सियासत था कयूं क़ुरान जे कानून जे लाइ, सियासत था कयूं मदीने जे मीर जे निज़ाम जे निफ़ाज़ जे लाइ। हाणे था चवनि साईं सियासतदाननि जो मदरसे सां वास्तो न हुजे। हिकिड़े मिंट जे लाइ तव्हांजी ॻाल्हि तस्लीम कयूं। तव्हां जूं यूनिवर्सिटियूं आहिनि जंहिं ते तव्हां अरबे रुपया ख़र्च था कयो, उन्हनि तव्हांजे यूनिवर्सिटियुनि जो चांसलर केरु आहे? ख़बर अथव यूनिवर्सिटी जो चांसलर केरु आहे? ॻाल्हायो ॻाल्हायो। यूनिवर्सिटी में वाइस चांसलर हूंदो आहे, चांसलर यूनिवर्सिटी में न हूंदो। सभिनी यूनिवर्सिटियुनि जो चांसलर हिकिड़ो हूंदो आहे। कानून जे मुताबिक़ तव्हां मूंखे ॾाढो डिस्टर्ब था कयो, थकिजी बि पियो ऐं करिणो बि थी वियो। यूनिवर्सिटी में समझाइण चाहियां थो ताकि तव्हांखे पूरो मौज़ू समझ में अचे त कहाणी छा आहे, कनि छा पिया। यूनिवर्सिटियुनि जो वाइस चांसलर हूंदो आहे, तमाम यूनिवर्सिटियुनि जो चांसलर हूंदो आहे। ऐं अव्हां जे इल्म में हुजणु खपे त यूनिवर्सिटियुनि जो चांसलर गवर्नर हूंदो आहे। सिंध जूं तमाम यूनिवर्सिटियूं उन्हनि जो चांसलर गवर्नर सिंध, पंजाब जूं तमाम यूनिवर्सिटियूं उन्हनि जो चांसलर गवर्नर पंजाब, खैबर पख्तूनख्वा जूं यूनिवर्सिटियूं उन्हनि जो चांसलर गवर्नर खैबर पख्तूनख्वा, बलोचिस्तान जूं यूनिवर्सिटियूं उन्हनि जो चांसलर गवर्नर बलोचिस्तान। जेकॾहिं वाकई सियासतदाननि जो तइलीमी इदारनि सां कोई वास्तो कोन्हे त पोइ इन्हनि अहमकनि खां पुछण थो चाहियां त तव्हांजो गवर्नर यूनिवर्सिटियुनि में छो थो मुदाख़लत करे? छा तव्हांजो गवर्नर सियासतदान कोन्हे? जेकॾहिं सियासी पोस्ट ते गवर्नर जी कुर्सीअ ते वेठल हिकु सियासतदान तव्हांजे यूनिवर्सिटियुनि जो चांसलर थी सघे थो त पोइ क़ौमी असेंबली में जमीयत उलमा इस्लाम जे अपोजिशन जे कुर्सीअ ते वेठल तव्हांजो ऐं मुंहिंजो काइद मौलाना फज़लुर रहमान भी मुंहिंजनि तमाम मदारिस जो चांसलर थी सघे थो। गवर्नर तुंहिंजी यूनिवर्सिटी जी निगरानी करे सघे थो त पोइ काइद जमीयत सियासत जो इमाम मौलाना फज़लुर रहमान तमाम मदारिस जी नुमाइंदगी करे सघे थो। कंहिंजो पीर भी मुंहिंजे काइद खां मदरसे जे चौकीदारीअ जो हक़ नथो करे सघे। इंशाअल्लाह जेसी ताईं जान में जान आहे, रोडनि ते रस्तनि में जलसनि में क़ौमी असेंबली ऐं सेनेट में सियासत जे ज़रिए मस्जिद ऐं मदरसनि जे चौकीदारीअ जो हक़ अदा कंदा रहंदासीं। शहबाज शरीफ तूं छा, ज़रदारी तूं छा, तव्हांजो पीउ ॾाढो बि क़बर मां उथी अचे मुंहिंजनि मदरसनि खे ख़तमु नथो करे सघे। छो त इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। मुंहिंजे मदरसनि जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो रब खणी छॾियो आहे। मां चौकीदार आहियां, हाकिम ऐं मालिक मुंहिंजो रब आहे। तव्हां मुंहिंजे रब खां मदरसनि जी हाकिमियत ऐं मिल्कियत नथा खसे सघो। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, उलमा हक, उलमा जमीयत, कायद जमीयत हज़रत मौलाना फज़लुर रहमान, कायद सिंध अल्लामा नासिर महमूद। नारे तकबीर। कायद
सिंध बिरादर मौलाना राशिद महमूद सुमरो साहब भी आहे इंशाअल्लाह उनके अल्लाह से मुंहिंजी हयाती भी ॾे उनजी क़यादत में इंशाअल्लाह सिंध के फतह कंदासीं। नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद नारे तकबीर। चवनि था साईं जेका सियासत कनि था उहे मदरसनि में न पढ़ाइनि, जेका मदरसन में पढ़ाइनि था उहे सियासत न कनि। ॿुधी अथव साईं अस्करी मौलवियुनि जी प्रेस कॉन्फ्रेंस ज़ुबान इन्हनि जी मौक़ुफ़ कंहिं ॿियनि जो हो, मौक़ुफ़ के ॿियनि जो हो, ज़ुबान इन्हनि जी अस्करी मौलवियुनि जी प्रेस कॉन्फ्रेंस में चयो अथऊं त जिन खे सियासत करणी आहे उहे वञी असेंबली में वेहनि सियासत कनि, मदरसे खे छॾनि। ऐं जेका मदरसे में आहिनि पढ़ाइनि था उहे सियासत न कनि। मां इन्हनि अकुल जे अंधनि खां पुछण थो चाहियां त छा पाकिस्तान जी पहिरीं ख़ातून वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बहैसियत एक सियासतदान जे दुनिया जे वॾे मुल्क जे न दुनिया जे वॾी यूनिवर्सिटी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जी एजाजी लेक्चरार हुई या न हुई? मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बहैसियत सियासतदान जे दुनिया जी वॾी यूनिवर्सिटी ऑक्सफोर्ड में लेक्चर ॾिनो या न ॾिनो? जेकॾहिं बहैसियत सियासतदान जे बहैसियत वज़ीर आज़म जे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में बयान करे सके थी, लेक्चर ॾेई सके थी, सबक पढ़ाए सके थी, वज़ीर आज़म सियासतदान मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अंग्रेज के पट्टन के लेक्चर पढ़ाए सके थी, ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जी एजाजी लेक्चरर थी सके थी, तब तो रब्बे मोहम्मद जो कसम मुझे मस्जिद हदीस में वही करे बुखारी जो सबक पढ़ाइण वारो शेखुल हदीस भी थी सके तो ऐं कौमी असेंबली जे निचत ते वेही करे इन उम्मत जो कायद रहबर रहनुमा अगवान भी थी सके तो। अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबी जा वारिस आहिनि। नबी रुगो इमाम न हो, नबी रुगो उस्ताद न हो, नबी इमाम भी हो, उस्ताद भी हो, कायद भी हो, हुक्मरान भी हो। उलमा इकराम नबी के विरासत जो हक अदा करे, मसनद नबी ते उस्ताद जो हक अदा करे रहिया आहिनि, मस्जिद के मुसल्ले ते इमामत जो हक अदा करे रहिया आहिनि, कौमी असेंबली सेनेट जे निशस्तुनि ते वेही करे हिन उम्मत जे क़यादत जो हक अदा करे रहिया आहिनि। कंहिंजो पीउ बि मुंहिंजे आलिमनि खां इहो हक नथो खसे सघे। नारे तकबीर शान मुस्तफा अजमत मुस्तफा सियासत मुस्तफा नारे तकबीर। विफाकुल मदारिस अल अरबिया पाकिस्तान मदरसन की छटरी है, मदरसन जो साहिबा है, मदरसन जो निगहबा है। विफाकुल मदारिस अल अरबिया पाकिस्तान मुझे अकाबिर की अमानत है। हजरत मौलाना मुफ्ती महमूद रहमाउल्लाह पहरियों विफाकुल मदारिस जो नाज़िम उमूमी जनरल सेक्रेटरी हो, आज उन्हीं मुफ्ती महमूद रहमाउल्लाह जो फर्जन कायद जमीयत विफाकुल मदारिस जो सरपरस्त है। असां विफाकुल मदारिस जे छटरीअ जे हेठां मदरसन जी आज़ादी खुद मुख्तारी के कायम रखण जी मेहनत ऐं जद्दोजहद करे रहिया आहियूं। वहां गडायो गडायो चवनि था त मदरसन खे ख़त्म कंदासीं, ॻाल्हायो ॻाल्हायो, चवनि था मदरसन खे ताला हणंदासीं, चवनि था मदरसन खे सील कंदासीं। जेसी ताईं हिकु बि गैरतमंद मुसलमान मौजूद आहे इंशाअल्लाह तव्हांजो ख़्वाब शर्मिंदा ताबीर न थींदो। विफाकुल मदारिस अल अरबिया पाकिस्तान जे क़यादत में इंशाअल्लाह असां पंहिंजे निज़ाम तालीम ऐं मदरसन जे निज़ाम के वधीक मज़बूत ऐं मुस्तहकम कंदासीं इंशाअल्लाह। सोसाइटी एक्ट 1860 जेके हिन वक्त मौजूए बहस बनायो वियो, मां जरूरी समझा थो तव्हां के सोसाइटी एक्ट जी भी खबर हुजे। अंग्रेज दौर में भी फिलाही इदारन के, रिफाही इदारन के ऐं तालीमी इदारन के सोसाइटी एक्ट जे तहत रजिस्टर्ड कयो वेंदो हो। केड़न केड़न इदारन के? जनरल सेक्रेटरी साहब केड़न केड़न इदारन के? फिलाही इदारन के, रिफाही इदारन के, हाणे जे बोलीअ में उनके चवनि था एनजीओ। एनजीओ
सोसाइटी एक्ट 1860 जे तहत रजिस्टर थींदा हा ऐं उन ई सोसाइटी एक्ट जे तहत तालीमी इदारनि खे रजिस्टर्ड कयो वेंदो हो। पहिरीं ॻाल्हि सम्झण जी कोशिश कयो त मुंहिंजो मदरसो सभ खां पहिरियों फिलाही इदारो आहे। मुंहिंजो मदरसो सभ खां पहिरियों रिफ़ाही इदारो आहे। मुंहिंजो मदरसो सरकार जी बजट ते हलण वारो न, चंदे जे पैसनि ते हलण वारो इदारो आहे। जेको चंदे ते डोनेशन ते इदारो हले वो फिलाही इदारो हूंदो, वो रिफ़ाही इदारो हूंदो, वो NGO हूंदो। ॿुधायो त मदरसा सरकार जे फंड ते था हलनि या अल्लाह जे नाले ते मुखयरनि जे तावन सां था हलनि? ॻाल्हायो न। सरकार का फंड था वठो, वेठा आहिनि मोतमीन मदारिस सभा वठो था, पगारूं सरकार ॾींदी आहे, वज़ीफ़ा सरकार ॾींदी आहे, अटो सरकार पुॼाईंदी आहे। जॾहिं मुंहिंजा मदरसा आहिनि ई रिफ़ाही ऐं फिलाही इदारा त पोइ तव्हांजो कानून थो चवे, सोसाइटी एक्ट थो चवे त मदरसनि खे सोसाइटी एक्ट 1860 जे तहत रजिस्टर्ड थियणो आहे, वज़ारत तालीम जे मातहत नाहे रहणो। चवनि था साईं सनअत व तिजारत में मदरसनि खे था ज़म कनि, मदरसा चाहिनि था त असां सनअत व तिजारत में थियूं। असां सोसाइटी एक्ट खे इन मिनिस्ट्री में नाहे रखियो। तव्हां इन मिनिस्ट्रीअ खे, इन सोसाइटी एक्ट खे इन मिनिस्ट्री मां कढी वज़ारत दाख़िला में मोकिलियो, असांखे कोई एतराज़ कोन्हे। एजुकेशन डिपार्टमेंट में मोकिलियो, असांखे कोई एतराज़ कोन्हे। असां सोसाइटी एक्ट जे तहत रहण था चाहियूं। सोसाइटी एक्ट कहिड़ी मिनिस्ट्रीअ जे अंडर में आहे, इन सां मुंहिंजो कोई सरोकार कोन्हे। मां रजिस्टर थियण थो चाहियां, मुंहिंजो मदरसो रजिस्ट्रेशन खां कोन थो वञे। मां ऑडिट रिपोर्ट भी ॾियण थो चाहियां, पंहिंजो निज़ाम भी शेयर करण थो चाहियां, लेकिन मां आज़ाद रहण थो चाहियां। छो त सोसाइटी एक्ट मुंहिंजे फिलाही रिफ़ाही इदारे खे आज़ादी थो ॾे। हाणे जेको मूंखां मुंहिंजी आज़ादी सलब करे, मां उनखे ख़ैर ख़ा सम्झां या बदख़ा सम्झां। ॿी ॻाल्हि त वज़ारत तालीम जे मातहत करण जो ज़ोर छाजे लाइ आहे? तव्हां स्कूल कोन था हलाए सघो, कॉलेजूं कोन था हलाए सघो, यूनिवर्सिटियूं कोन था हलाए सघो, आया आहियो मुंहिंजे मदरसनि खे पंहिंजे कंट्रोल जे हेठि करण। माना मां वज़ारत तालीम जे मातहत थियां, मुंहिंजो मदरसो वज़ारत तालीम जे मातहत थिए त पोइ वज़ीर तालीम ऐं घोटकी ज़िले जो EDO एजुकेशन, DO एजुकेशन तय कंदो त ज़िला घोटकीअ जे मदरसनि में निसाब कहिड़ो पढ़ाइणो आहे, तफ़सीर क़ुरान कहिड़ो ऐं केतिरो पढ़ाइणो आहे, फ़िक़ह कहिड़ो ऐं केतिरो पढ़ाइणो आहे। पोइ मुंहिंजो निज़ाम ऐं मुंहिंजो निसाब तव्हां तय कंदव। दीन त आज़ाद आहे। اليوم أكملت لكم دينكم وأتممت عليكم نعمتي ورضيت لكم الإسلام دينا। अल्लाह दीन कामिल बनाए मोकिलियो आहे। के मौलवीअ खे भी दीन में तब्दीली करण जी, कमी बेशी करण जी इजाजत कान्हे ऐं के हुक्मरान के भी दीनी निसाब तालीम के कंट्रोल करण जी इजाजत कान्हे। मां सोसाइटी एक्ट में इन जे करे रहण थो चाहियां जो मां फिलाही ऐं रिफ़ाही इदारो हां। मां मुल्क जे गरीब मिस्कीन नादार ॿारनि जी ख़िदमत करे रहियो हां, मुल्क जे बच्चनि जी ख़िदमत करे रहियो हां ऐं वज़ारत तालीम जे मातहत इन जे करे थियण थो चाहियां जो मां पंहिंजे निसाब तालीम खे आज़ाद रखण थो चाहियां। मुंहिंजो निसाब तालीम न वज़ीर जे मरहून मिन्नत हूंदो, न के हुकूमत जे मरहून मिन्नत हूंदो। आखिरी ॻाल्हि, अॼु भी जेकी मदरसनि खे रजिस्ट्रेशन थी मिले, उन रजिस्ट्रेशन के पन्ने जे मथां वाज़े अल्फाज़न में लिखियो थो वञे त हीअ मदरसे के रजिस्ट्रेशन IMF के कानून के तहत, FATF के कानून के तहत, माना डायरेक्टली अमेरिका के शराइत के बुनियादन ते ॾिनी थी वञे। जॾहिं अॼु मुंहिंजे मदरसे जी रजिस्ट्रेशन IMF, FATF अमेरिका के शराइत के बुनियादन ते कई पई वञे त पोइ मूंखे ॿुधायो त मां तव्हांजे इन सोसाइटी एक्ट मां निकिरी करे वज़ारत तालीम के तहत अचण खे बददियानती अमेरिका जी गुलामी ने समझा त ॿियो छा समझा। मुझे अकाबिर कल भी अमेरिका जी गुलामी के मुस्तरद कयो हो, अज भी
अमेरिका जी गुलामी के मुस्तरद करे रहिया आहियूं। तव्हां मुल्क के अमली तौर ते अमेरिका जी कॉलोनी बनाए छड़ियो आ। मां पंहिंजे मदरसे के कंहिं भी कीमत ते अमेरिका जो गुलाम बनाइण जे लाइ तैयार न आहियां। विज़ारत तालीम जे मातहत अचण माना FATF जे मातहत अचण, विज़ारत तालीम जे मातहत अचण माना IMF जे मातहत अचण, विज़ारत तालीम जे मातहत अचण माना अमेरिका जे मातहत अचण। मां इन गुलामी जो कल्ह भी इनकार कयो हो, इन गुलामी जो अॼु भी इनकार थो कयां। शागिर्द आज़ाद आहे, दीनी तालीम पढ़े उनजी मर्जी, दुनियावी तालीम पढ़े उनजी मर्जी। तव्हांजे स्कूल में जेको पढ़ण थो अचे उनखे भी पाबंद कयो न त तू क़ुरान जो हाफ़िज़ थी, छो नथा पाबंद कयोसि। जेको तव्हांजे यूनिवर्सिटी में डॉक्टर थो थिए उनखे भी त पाबंद कयो न त तू फ़िक़्ह जा 2-4 किताब पढ़ी आ। जेको तव्हांजे इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में थो पढ़े उनखे भी त पाबंद कयो न त तफ़सीर क़ुरान पढ़ी आ। तव्हांजे स्कूल में पढ़ंदड़ शागिर्द आज़ाद जेको वणेस पढ़े, तव्हांजे यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ शागिर्द आज़ाद जेको वणेस पढ़े। ऐं मुंहिंजे मदरसे में पढ़ण वारे तालिब इल्म खां डिमांड था कयो त इनखे अंग्रेजी पढ़ायो। दुरंगी छोड़, यक रंग हो जा, सरासर मोम बन या फिर संग हो जा। तुझे स्कूल में पढ़ंदड़ शागिर्द निसाबे तालीम में आजाद, तुझी यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ तालिब इल्म निसाबे तालीम में आजाद। ऐं मुझे मदरसे में पढ़ंदड़ तालिब इल्म निसाबे तालीम में आजाद नाहे। वो दीनी निसाब भी पढ़ंदो, दुनियावी निसाब भी पढ़ंदो। छो तुझे पीउ जा गुलाम आहियूं? इहा ही तो तुझी ॿियागी आहे, इहो ही तो अस्करी मौलवी चाहिनि था त मदरसन में मैट्रिक। मां पाण MA कई छम पॉलिटिकल साइंस में खैरपुर यूनिवर्सिटी खां। मुझो शहीद वालिद MBBS डॉक्टर हो। मां असली उलूम जो मुखालिफ न आहियां, लेकिन बंदूक जे ज़ोर ते, बदमाशी जे ज़ोर ते, एग्जीक्यूटिव ऑर्डर के जरिए तू कौम के बच्चे के पाबंद करे त कुरान सां गॾु अंग्रेजी भी पढ़, दीन सां गॾु दुनिया भी पढ़। त मां तुझे अहिड़े एग्जीक्यूटिव ऑर्डर के पंहिंजे जूते जे नोक ते थोड़ायां। मां उन वक्त पंहिंजे मदरसे में अंग्रेजी पढ़ाइण जो पाबंद हूंदुमि जेॾी तू स्कूल ऐं यूनिवर्सिटी में कुरान ऐं हदीस पढ़ाइण जो पाबंद थींदे। मुतालबो ठीक आहे या ग़लत आहे? चवनि था साईं तव्हांजे मदरसनि मां डॉक्टर पैदा छो कोन था थियनि। लंबी थी वई तकरीर, माज़रत, लेकिन जरूरी ॻाल्हियूं आहिनि। हिन वक्त मुल्क जो करंट इशू आहे, मुझे सादे कारकुन के मालूमात हुजण खपे। चवनि था साईं त मदरसे मां डॉक्टर पैदा छो कोन था थियनि, साईं मदरसे मां इंजीनियर पैदा छो कोन थो थिए। असां अहिड़ा मदरसा था चयूं छा त मौलवी भी निकिरनि, हाफ़िज़ भी पैदा थियनि, डॉक्टर भी ठहनि, इंजीनियर भी ठहनि। अकुल जा अंधऊ तव्हां मेडिकल यूनिवर्सिटियुनि ते करोड़े न अरबे रुपया था ख़र्च कयो। सवाल करण जो हक रखां थो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जे नाले ते हासिल थियल इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जे मेडिकल यूनिवर्सिटी मां हिकिड़ो कुरान जो हाफ़िज़ पैदा छो कोन्हे थियो? मूंखां त मुतालबो कयो था न मुंहिंजे मदरसे मां इंजीनियर पैदा छो कोन थो थिए। मां सवाल करण जो हक रखां थो त छा तव्हांजे उन इंजीनियरिंग यूनिवर्सिटी मां जंहिंजी अरबे रुपया बजट आहे उन मां हिकिड़ो को फ़िक़्ह जो आलिम पैदा छो नाहे थियो? अंग्रेज जो मुल्क आहे या इस्लाम जो मुल्क आहे? अमेरिका जे लाइ ठहियो हो या कुरान जे लाइ ठहियो? अकुल जा अंधऊ मेडिकल यूनिवर्सिटी मां डॉक्टर पैदा थींदो, इंजीनियरिंग यूनिवर्सिटी मां इंजीनियर पैदा थींदो त पोइ मदरसे मां कुरान जो कारी ऐं दीन जो आलिम पैदा थींदो। इंशाअल्लाह तव्हांजा ख्वाब शर्मिंदा ताबीर न थींदा। ज़रदारी साहब असां त पहिरियों ई रुठा वेठा से तोखां चङो थियो त मौलाना फजलुर रहमान के भी कामयाब कावड़ायो थई। असांजे कायद जो रुगो हथ असांजे मथन ते अचे, बाकी मुंहिंजो भा राशिद बाबू सुमरो अकेलो तुंहिंजो निंटू हराम करण जे लाइ काफ़ी आहे। मां जेको चयुमि अल्लाह से मंज़ूर व मक़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल बला। इस्लाम जिंदाबाद, पाकिस्तान पाइंदाबाद। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद।